नाज़रीन, कंदकोट में संदराणी, बाजगाणी ऐं सब्ज़ोई गैंग जे 46 ॾोहारियुनि हथियार फिटा करे छॾिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी कंदकोट जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल ही कश्मीर कंदकोट ज़िले में भी सरेंडर फॉर पॉलिसी तहत जेके 40 खां वधीक जेके ॾोहारी आहिनि उहे सरेंडर थी करे क़ौमी धारा में उहे शामिल थिया आहिनि। कश्मीर कंदकोट ज़िले में हसास इदारनि ऐं पुलिस जी जेको आहे पोस्टुनि सां ऑपरेशन निजात मेहरान तहत जेके आहिनि कचे जा जेके ॾोहारी आहिनि मुख़्तलिफ़ ॾोहनि में जेके मुलविस रूपोस जवाबदार हुआ उन्हनि उहे सरेंडर थिया आहिनि। ऐं हीअ सरेंडर वारो जेको अॼु सरेंडर थियण वारे हवाले सां जेको अॼु कंदकोट SSP ऑफिस में हिकु तकरीब मुनक़िद कई वई। हुन तकरीब में SSP कश्मीर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरो, डिप्टी कमिश्नर कश्मीर आगा शेरज़मान पठान ऐं रेंजर जा जेके ऑफिसर आहिनि ऐं पुलिस जा जेके ऑफिसर आहिनि उहे बि इन तकरीब में शरीक हुआ। इन तकरीब खां पोइ जेको आहे त SSP कश्मीर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरो ऐं डिप्टी कमिश्नर जेको आगा शेरज़मान पठान जेको आहे उन्हनि गॾियल ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान जेको आहे उन्हनि चयो आहे त 40 खां मथे जेके आहिनि मुख़्तलिफ़ गैंग जा जेके ॾोहारी ऐं मुख़्तलिफ़ केसनि में जेके घुरिबल जवाबदार हुआ उहे सरेंडर थिया आहिनि। ऐं सरेंडर जेके न थींदड़ जेके ॾोहारी आहिनि मुख़्तलिफ़ जेके रूपोस जवाबदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन निजात जेको आहे उहो जारी रहंदो ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ वधीक टारगेटेड ऑपरेशन जेको आहे उहो शुरू कयो वेंदो। ऐं सरेंडर थींदड़नि में जेको आहे 18 जेके आहिनि उहे सुंदराणी आहिनि, 2 बाजकाणी आहिनि, 8 सब्ज़ोई आहिनि, 3 शेख, 2 मलिक, 3 दश्ती ऐं 6 जाफ़री जेके आहिनि उहे गैंग सां उन्हनि जो तालुक़ु आहे उन्हनि में इहे शामिल आहिनि। ऐं जॾहिं त इन सिलसिले में ॿुधाए पियो वञे त हिकु ॾोहारी आहे बदनाम करम सुंदराणी समेत जेको आहे न सरेंडर थींदड़ जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जे सर मथां हिकिड़ी सिंध सरकार पारां जेको आहे उन्हनि जी क़ीमत बि जेको आहे उहा रखियल हुई ऐं उन्हनि जे मथां इनाम बि रखियल हुयो। ऐं हिन वक़्तु जेको आहे त SSP जो चवणु हुयो त कचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिन वक़्तु ताईं 110 जेके ॾोहारी आहिनि उहे सरेंडर थी चुका आहिनि। हुननि जो इहो चवणु हो त अमन अमान जी पॉलिसी खे बहितर बणाइण जे लाइ ही सरेंडर फॉर पॉलिसी ते जेको आहे उहो अमल दरामद जेको आहे उहो कयो पियो वञे। ऐं हुननि जो चवणु हुयो त ॾोहारी जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके हिन वक़्तु ताईं बि पेश न थिया आहिनि उन्हनि खे असां इहो पैगाम ॾियूं था पिया त जेको आहे त हीउ उन्हनि जे लाइ खुलियल पैगाम आहे त पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणाइण जे लाइ हू जेके आहिनि पेश थियनि ऐं उन्हनि खे जेको आहे त ज़िले हुकूमत पुलिस इंतिज़ामिया ऐं कानून जेको आहे बहितर मदद कंदी। उन्हनि जे तरक़ियाती कमनि ऐं बुनियादी सहूलियत जे लाइ बि उन्हनि खे फ़रोग़ ॾिनो वेंदो। ऐं हीअ जेकी प्रेस कॉन्फ्रेंस आहे उहा SSP ऑफिस में SSP कश्मीर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरो पारां जेको आहे उहा कई वई आहे ऐं हिन वक़्तु बि जेको आहे उहा तकरीर जेकी आहे उहा जारी आहे। जी गुलाम रसूल, जी मेहरबानी।